सेवन मां के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन शहर में 2 या 3 ॾींहं पहिरियां पब्लिक हेल्थ खाते के ऑफिसरनि सेक्रेटरी पब्लिक हेल्थ के सेवन शहर की विज़िट कराई। मेन वाटर सप्लाई स्कीम ते लगल फिल्टर प्लांट की विज़िट कराई हुई, पर अफ़सोस त सेवन शहर में जेकी ॿिया फिल्टर प्लांट लगल आहिनि उन्हनि जी पब्लिक हेल्थ के ऑफिसरनि विज़िट छो न कराई। छाजे करे जो खोसा महला जो फिल्टर प्लांट केतरनि सालनि खां बंद पियल है। ज़रियनि खां इहो मालूम थियो है त खोसा महला जो फिल्टर प्लांट कागज़नि में हलंदड़ है, जॾहिं त ज़िला जामशोरो पब्लिक हेल्थ इंजीनियर वहीद अली अरबाब ऐं SGO पब्लिक हेल्थ सेवन ऑपरेशन ऐं मेंटेनेंस आरिफ शेख जी नाअहली सबब तालके सेवन जा केतिराई आरो फिल्टर प्लांट बंद पियल आहिनि, पर सेवन शहर के खोसा महला जो फिल्टर प्लांट बंद पियल है। शहरी साफ़ पानी लाइ सख्त परेशान आहिनि। आरो फिल्टर प्लांट जी जेका 3 माही रक़म मेंटेनेंस के लाइ अचे थी उहा रक़म करोड़ रुपयन में आहे, जेका हड़प कई वञे थी। उन जे लाइ सेवन शहर के सुजानदड़नि मुतालबो कयो आहे त सेवन तालके के पब्लिक हेल्थ खाते के SGO आरिफ शेख के खिलाफ इंक्वायरी कराई वञी। उन खिलाफ पाकिस्तान ऐं सिंध जा कानूनी इदारा ऐं सिंध में इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं नोटिस वठनि ऐं इन करप्ट SGO खिलाफ कानूनी कदम खयो वञे।